मोरो खां सिंध खां ख़बर शामिल कजे थी। सिंधी अल्ताफ़ सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो भरिसां शाहपुर जहानिया जे ॻोठ राज मोहम्मद दाहिरी वासी ॻोठाणनि ऐं नौजवान जे वारसनि जान मोहम्मद दाहिरी, मौला बख्श दाहिरी, ख़ान मोहम्मद दाहिरी, साहब दाहिरी ऐं ॿियनि शाहपुर जहानिया प्रयास क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त असांजो नौजवान हाफ़िज़ मोहम्मद वसीम दाहिरी बांदी जे मस्जिद में पेश अमामत कंदो हो, जेको अचानक ई हफ़्तो अॻु गुम थी वियो हो, जंहिंजो लाश बालू कुबा भरिसां शाख मां हथ कयो वियो, जंहिंजे जिस्म ते तशदुद जा निशान ऐं संदसि ॾाढ़ी, भीरूं, छपर कुड़ियल ऐं ॻिचीअ में रुमाल ॿधल ऐं संदसि हथ ॿधल हुया। हिननि वधीक चयो त असांजे नौजवान खे क़तल कयो वियो आहे। बांदी जी पुलिस असांजे नौजवान जो लाश लोहणु चाहे थी। हिननि IG सिंध पुलिस ऐं DIG शहीद बनज़ीराबाद डिवीज़न SSP शहीद बनज़ीराबाद ऐं ॿियनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त शिफ़ाफ़ जांच करे असांजे नौजवान जे खून सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। ॿिए तरफ़ SHO बांदी सां राब्ते करण ते ॿुधायो त डॉक्टर जी रिपोर्ट अचण बाद वाज़िह थींदो त नौजवान क़तल थियल आहे या ॿुॾी फ़ौत थी वियो आहे। कातिल